नाज़रीन ताके एक अहम खबर का आगाह कंदा हलूं तो बहरिया टाउन के गेट अगियां मुज़ाहिरो करण ऐं पंहिंजे हक़ जो आवाज़ बुलंद करण लाइ वींदड़ एसटीपी ऐं जीएसएन के काफ़िलनि के नूरियाबाद वटि रोकियो वियो आहे। रिपोर्ट लियाकत अली चांडियो मुताबिक़ बहरिया टाउन के गेट अगियां मुज़ाहिरो हरण ऐं पंहिंजे हक़ जो आवाज़ बुलंद करण लाइ वींदड़ एसटीपी ऐं जीएसएन के काफ़िलनि के नूरियाबाद वटि रोकियो वियो आहे। हिते नूरियाबाद रोड ते सुपर हाईवे हींअर मुकमल तौर ते बंद थी चुको आहे। ही पुलिस जा अटाला हिते बीठल आहिनि जेके ईंदड़ वींदड़ क़ौमी काफ़िलनि खे रोके रहिया आहिनि। असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। ही पुलिस जा अटाला आहिनि जेके पंहिंजूं गाॾियूं बीहारे रोड ते बंदि करे छॾियो अथनि। बंदि कयो हिनखे। दहशतगर्दी मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। ये नूरियाबाद हाईवे है, नूरियाबाद मत बिठा। पुरमन तरीके से क़ौमी काफ़िला पंहिंजी मंदिर तरफ रवां दवा हुआ तो विच में इंतजामिया न दलाली खाईंदड़ ज़रदारी दलाली खाईंदड़ इंतजामिया ही मलक रियाज़ जी ज़रदारी दलाली लगा भाड़ खाओ भाड़। ही क़ौमी कारकुननि जो एक वॾो तादाद जो हिते मौजूद आहे जंहिंजी रस्ता रोक कई वई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में असां मज़म्मत कयूं था। हिते जीअं सिंध क़ौमी महाज, सिंध तरक़ी पसंद पार्टी, सिंध यूनाइटेड पार्टी, जीअं सिंध महाज, हारी कोरियत संगत जा हज़ारे क़ौमी कारकुन हिते मौजूद आहिनि जेके इंतज़ामिया तरफ़ां रोकिया विया आहिनि। पुरमन तरीक़े सां ही पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा हुआ। हिकु वॾो तादाद